मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो ऐं अॼु असांजे प्रोग्राम जो महिमान आहे मोहतरम जनाब अली रज़ा आरिजो साहब जन। अॼु असांजो मौज़ू आहे हारी। सर मौजूदा हालात में ॾिसूं था त पाकिस्तान ऐं सिंध जो हारी उहो रोई रहियो आहे। माउ जा ख़ामोश सुॾका, ॿार कमज़ोर, जेको हारी क़ौम खे खाराए रहियो उहो सभ खां वधीक बुख, मायूसी ऐं प्यासो आहे। उहो हारी पाण बि वेलो मानीअ लाइ परेशान आहे। UN जो वर्ल्ड फूड प्रोग्राम आहे, उन जी जेका डेटा आहे 7.35 मिलियन माण्हू बुख ते ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। 2.3 बिलियन खुराक जे खोट सबबि ज़िंदगी हुननि जी मुतासिर आहे। 70% दुनिया जी जेका ज़मीन कब्ज़ो अमीरनि, इलीट क्लास, जागीरदारनि जो आहे। दुनिया में 75 वॾियूं हिकिड़ियूं कंपनियूं आहिनि जिन खे ॿिजनि जो कारोबार कंदियूं आहिनि। 90% वापार ते कब्ज़ो सरमाएदारनि जो आहे। पाकिस्तान ऐं सिंध जो हारी पंहिंजी महिनत अॼु बि सस्ती ज़राअत ते विकिरो करे रहियो आहे। भाण, ॿिज, डीज़ल, हल मज़दूरी महांगी आहे। साइंस केॾी बि तरक़ी कई आहे दुनिया में, अॼु बि हू मानीअ जो गिरह ठाहे नथा सघनि। सरे तारीख़ शायदि आहे त दुनिया जी तारीख़ में हारी हमेशह जदोजहद कंदो रहियो आहे। सर इंसानी तारीख़ में हारियुनि जी जिदोजहद शानदार रही आहे। उहा जिदोजहद 1990 में मैक्सिको में, 2014 खां 2018 ताईं नाइजीरिया में, 2000 में बोलिया में हारी जिदोजहद, ॾखण अमेरिका में, चीन में हारियुनि माओदी तंग जागीरदारनि जे नसुल खे तबाह ऐं बर्बाद करे ऐं हुन जे नसुल खे ठारे छॾियो। ऐं इहा आहे दुनिया में हारियुनि जी हिकिड़ी बहितरीन जेको आहे जिदोजहद। ताज़ो इंडिया में हारियुनि जिदोजहद कई। सिंध में शहीद शाह इनायत जो नारो ज़मीन उन जी आहे जेको खेड़े थो खाए। नाइजीरिया में ॿिज जे मसइले ते वॾी तहरीक हली। मल्टीनेशनल कंपनी माण्हुनि ते ॿिज ते हारियुनि जी जिदोजहद कई ऐं हुननि जिदोजहद जो जेको तत्व हुयो त असांखे लोकल ॿिज जेको आहे ॾियो, उहो असांजे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। ऐं उन में सालनि जा साल अफ्रीका जो मुल्क आहे नाइजीरिया, उते जेको आहे उन्हनि जिदोजहद कई त असां मल्टीनेशनल जेके ॿिज आहिनि असां न वठंदासीं। बोलिया में मक़ामी हुकूमत प्राइवेट कंपनियुनि भाण, ॿिज, पाणीअ जो कंट्रोल ते हारियुनि एहतजाज कयो। हाणे उते बोलिया में जेको प्राइवेट कंपनियूं उन्हनि खे पाणी, भाण, दवाउनि जा ठीका ॾिना, हो उन्हनि जो इस्तेसाल कनि पियूं। उन ते बि हारियुनि उते बहितरीन जिदोजहद कई ऐं उनखे उहो कारो कानून उनखे वापसि वठाए। 2021 में दिल्लीअ में हारियुनि वॾो धरणो हयो ऐं उन में औरतूं, समाजी अॻुवान 1 साल जिदोजहद खां पोइ मल्टीनेशनल कंपनी सरमाएदारो अबानी उन खे इंडिया जे जेके बि ज़रई जिन्सूं उन खे ठीको ॾिनो हुयो। ऐं उतां जो हारियुनि जो त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं आज़ादारीअ में हूंदो ऐं असांखे जीअं मार्केट ओपन छॾियो, जीअं असां उन ओपन मार्केट में ख़रीदार वधंदा ऐं असां परचेज कंदा ऐं असांखे जेको आहे फ़ाइदो पवंदो, जिते उन्हनि जिदोजहद करे ऐं उन कारे कानून खे उन्हनि उतां जे हारियुनि वापसि वरितो। सिंध में बि हारी जिदोजहद रही आहे। सिंध में हारी कमेटी जंहिंमें असांजो मशहूरु लीडर कामिल हैदर जतोई उन जिदोजहद कई
ऐं इन 56 विचारे दौर में सिंध टेनेसी एक्ट हुन असेंबली में पास करायो ऐं जंहिंमें अॻु में जेका बटाई थींदी अधो अधु न हूंदी ऐं उन कामरेड जे जिदोजहद खां पोइ सिंध में जेका बटाई आहे उहो अधो अधु जेको आहे सो उहो सिंध टेनेसी एक्ट अञा बि उनजे उते वेबसाइट ते असेंबली में पियो आहे। उहा कामरेड जी जेको आहे सो जिदोजहद जंहिंमें हारनि खे वॾो फ़ाइदो पए ऐं हारी बि हुन जिदोजहद में हुन खां शामिल आया। अहिड़े नमूने सां सिंध में शहीद शाह इनायत जंहिंजी उन दौर में सिंध ते मुग़ल राज हुयो उहो लॻभॻि 118 साल मुग़लनि सिंध ते कब्ज़ो कयो। ही ठटे में हिन जो मर्कज़ हूंदो झोक शरीफ़ हो, उहो अॼु बि हुनजी उते दरगाह आहे। उतां हिन हारनि खे मुनज़म कयो, उहा जिदोजहद कई ऐं काफ़ी सिंध जा हारी उते नदीअ ते उते रहिया ऐं हुननि खे ज़मीनूं हुन वसाए ॾिनियूं ऐं उनजो नालो ज़मीन ख़ुदा जी आहे, जेको खेड़ींदो उहो खाईंदो। उन मज़ाहमत में उतां जो मुग़ल जेको आहे एम्पियर हुयो उन जा जेको आहे सो गवर्नर मुक़ररु आहे। उन वक़्तु गवर्नर हो सिंध में सूबेदार खे बि चइजे यार मोहम्मद करोड़ो। हिननि मज़ाहमत कई ऐं काफ़ी हिननि खे शिकस्त ॾिननि। पोइ हिननि जे विच में हिकिड़ो हिननि धोखो करे क़ुर शरीफ़ खे विच में आणे ऐं चयो तव्हां असां सां छा कयो। जॾहिं शहीद शाह इनायत हुन सां ॻाल्हियुनि में हुते पहुतो ऐं पोइ हुनखे हुननि ख़राड करे धोखो करे हुनखे जेल में विझी ऐं हुनखे शहीद करे छॾियो। ऐं उन खां पोइ वरी बि सालनि जा साल उतां जा हारी उन जेके उतां जो जेको साम्राज हो उन सां जेको आहे मज़ाहमत कनि ऐं हो इन सां विढ़िया। हाणे उन वक़्तु ही लतीफ़ सरकार जी एज 28 साल आहे ऐं लतीफ़ सरकार जे शाह रिसाले में लॻभॻि 28 बेत शहीद शाह इनायत जेको आहे सो जिदोजहद में ऐं हुन खां मुतासिर थी उहे अॼु बि शाह जे रिसाले में महफ़ूज़ आहिनि। ऐं उहा जिदोजहद इहे खणी चइजे सबत हुसैन मूसा से मार्क्स जेको किताबु आहे उन में लिखियो आहे त दुनिया जो ही पहिरियों सोशलिस्ट आहे। शहीद शाह इनायत खे उन वक़्तु ही 1917 में जेको आहे सो पहिरियों इनकलाब आयो आहे उन में रशियन में। ही 450 साल अॻु में जेको आहे सो उते जेको आहे सो सोशलिस्ट समाज हुन सिंध में हुन उहो राइज कयो ऐं उन जो फ़ाइदो हारनि खे मिलियो ऐं पोइ हुन में मज़ा आयो। तॾहिं ॾिसिजे थो त पाकिस्तान में ज़राअत उहा तबाह थी रही आहे। उहो बि सिर्फ़ु कॉर्पोरेट फार्मिंग जी सहूलियत कार्य जे करे थी रहियो आहे। सारे दुनिया में ही सरमाएदार आहे मल्टीनेशनल कंपनी इहे पंहिंजे मुल्कनि में या मुल्कनि खां ॿाहिरि कारपोरेट फार्मिंग जो हिकिड़ो हुन ढांचो तश्कील ॾिनो आहे ऐं हू दुनिया जे ख़ासि करे ग़रीब मुल्कनि में वञी उतां पैसा ॾेई एलीट क्लास खे ऐं हू हुनजी ज़मीनूं ख़रीदंदा कनि ऐं ख़रीद करे ऐं उतां जे हारीअ खे बेदख़ल था कनि ऐं बेदख़ल करण सां हुनखे डेली वेजिस ते मज़ूरीअ ते कमु था वठनि ऐं उहो अनाज जो हो पंहिंजे मुल्कनि में खणी था वञनि। ऐं ज़ाहिर आहे अहिड़ी सूरत हाल जेकॾहिं रही पाकिस्तान में सिंध में त हिते न सिर्फ़ु अनाज जी दुकान थींदो ऐं हारी हिकिड़ो वॾे में वॾो बेदख़ल थींदो। ताज़ो जेका डेटा आहे लॻभॻि पंजाब में कमु शुरू थी वियो आहे ऐं 12 लख उते हारी हिन वक़्तु बेदख़ल आहे ऐं उते कारपोरेट फार्म अमली तौर कमु शुरू करे ॾिनो आहे। उन में घणा अरब आहिनि, कतर जा अरब, सऊदीअ जा, दुबईअ जा, उन्हनि ज़मीनूं वठणु शुरू करे ॾिनियूं। हाणे सिंध में जॾहिं ज़रई जिन्सूं वापारियुनि वटि विकिरो थींदियूं आहे त हिकदमि अघु केरे छॾींदा आहिनि। जीअं हिन वक़्तु असां वटि कणिक लथी
त 2200 रुपया हुनजो रेट हो। जॾहिं ॿिजनि में कणिक हुननि माफ़िया खपाए शुरू कई त उहा 5000 में जेको आहे हुननि विकिरो कई। ही कया सटे बाज़ आहिनि ऐं वठी हज़ारे मण लखे मण पंहिंजे गोदाम में रखनि था ऐं हुननि जो कंट्रोल आहे। उहो साॻियो ॿिजु ऐं उहो साॻियो अटो उहो वरी ग़रीब खे पाकिस्तान जे अवाम खे मिस्किन माण्हू खे उहो साॻियो जेको आहे 4000 5000 विकिरो था कनि। ॿिज बि जेको हाणे जेको कुड़मियुनि वठी ऐं छटियो उहो लॻभॻि हुनजो रेट जेको आहे 5000 ऐं उन सां गॾु जेको आहे सो माप ऐं तौर में बेमानी सियासी पार्टियूं ऐं उमेद जी जेका असां वटि हिकिड़ी किरण हूंदी आहे उन्हनि जी बि जेको आहे सो हिन समाज में उहे हारीअ सां ऐं असांजे ग़रीब आवाम सां हुननि जी जेका कारकर्दगी आहे उहो लॻभॻि ज़ीरो आहे। ही हिकिड़ो ख़ामोश हिकिड़ो इहो सम्झो त समाज में हिकिड़ो पॉइज़न आहे ऐं हुननि जा नफ़ा आहिनि ऐं हुननि जूं कमायूं आहिनि ऐं उन ते जेको आहे पंहिंजो को किरदारु अदा न करे सघियो। जंहिंजे करे मां उहो अॻे साल में दुनिया में जेके जिदोजहद थियनि पयूं मुल्कनि में एतिजाज थियनि था ऐं उते समाजी तंज़ीमूं हुयूं सियासी पार्टियूं हुयूं NGOs हुयूं शऊर रखंदड़ माण्हू हुआ दानिश्वर आहे उहे हुननि जी क़यादत कनि पिया। तॾहिं वञी उते जेको आहे सो उतां जे साम्राज्य खे सरमाएदार खे मल्टीनेशनल कंपनियुनि खे शिकस्त। सर मौजूदा जेके ज़मीनी हक़ाइक़ आहिनि उन्हनि ते नज़र जेकॾहिं रोड़ाइजे थी उन ॾांहुं महसूसु थिए थो त पाकिस्तान ऐं सिंध में मंडी माफ़िया जो राज आहे उहो नज़र अची रहियो आहे। ग़रीब हारीअ जो रतो चूसे थो उनखे शिकार करे थो। हुकुमरान अंधा ऐं ॿोड़ा आहिनि। हुकूमत रेट ज़रई जिन्सूं मुक़ररु कोन थियूं करे ऐं न वरी ख़रीद करे थी ऐं न वरी को उन्हनि खां पुछण वारो आहे। हारी कर्ज़ व्याज भाण में दॿिजी रहियो आहे। हुकूमत ज़राअत खे सियासत पर ज़िंदगी सम्झे मंडीअ मां गुंडा राज खे ख़तमु करे। हुकूमत फूड डिपार्टमेंट ऐं पास्को खां सिधी जेका हारी जिन्स आहे उहा ख़रीद कराए। भाड़ ऐं ज़रई जेके दवाऊं आहिनि उन्हनि खे सब्सिडी ॾे। अफ़सोस आहे त हिते हारी कार्ड त ठाहे ॾिनो अथनि ऐं उन में 5 लख हिननि उनखे रजिस्टर कयो आहे। पैसा ज़मीनदार खे मिलंदा ऐं उन में हिननि खे बरतानिया 1 लख पाउंड भई हिननि खे ग्रांट ॾिनी आहे त तव्हां उहे हारनि खे ॾियो ऐं हिननि जूं ख़बर न आहे अलाए छो अहिड़ियूं पॉलिसियूं आहिनि जा वरी तव्हां इहो जेको आहे सो हारीअ खे जेकॾहिं न पिया ॾियो सिधो अदा हुन वटि डॉक्यूमेंट कोन त तव्हां भाड़ में हुनखे सब्सिडी ॾेई 5000 या 6000 उहो भाड़ जेको मार्केट में 14000 DAP खपे थो उहो तव्हां 6-7 ते आणे सघो था। हाणे हुनजो जेको फ़सुलु आहे उहा ज़मीनी जेका हक़ीक़त आहे उहो सॼो जेको आहे सो महांगाई जेका आहे उन में भाड़ उन में जेको आहे सो डीज़ल उन में थ्रेशर ट्रैक्टर जो किरायो उन्हनि ते लागू थिए थो। उहो जेकॾहिं सस्तो थी वञे त हुननि जी ज़िंदगी बहितर थी सघे थी। हिन पाकिस्तान में लॻभॻि हारी 65% आहे। 65% पाकिस्तान जी पॉपुलेशन 24 करोड़ आहे। ही लॻभॻि 14-15 करोड़नि ते जेको आहे सो हारी मुश्तमिल आहे। ही ॿाराड़ियुनि में को सनअत कोन आहे ऐं हुनखे जेकॾहिं इनखे ज़राअत खे सनअत तौरु वठी वञनि हारनि खे सहूलियत ॾियनि त ही असांजूं ॿाराड़ियूं इहे हिकिड़ियूं नंढड़ियूं दुबई ठही सघनि ऐं जेकॾहिं हुननि खे रेट मिलनि हिन गुंडा राज खां बचायो वञे
ऐं कराचीअ जा जेके वेठा आहिनि सरमाएदार ब्रोकर उहो मीटिंग करे इहो फ़ैसिलो कंदा आहिनि त हाणे उत्तर सिंध में चांवर नथो आहे ऐं हाणे रेट असांखे चांवर जो हे ॾियणो आहे ऐं हिननि जो इस्तेसाल करे असां इन्हनि मां अरबे डॉलर ठाहे ॿाहिरि वञी दुबईअ में यूरोप में वञी ऐशूं कयूं ऐं असां उहे वॾियूं वॾियूं प्रॉपर्टियूं ठाहियूं ऐं ही हिकिड़ी शिकिल आहे हुलूट जी इस्तेसाल जी ज़ुल्म जी अन्याय जी हाणे उन खे जेको आहे सो असांजी जेका हीअ स्टेट आहे ही असेंबलियूं आहिनि उहे गौर वीचार करे इन असांजे जेको मज़लूम हारी आहे उन खे इन अज़ाब मां जिन छॾा आहिनि न त ही किथे काफ़ी हंधनि ते हारी ख़ुदकशी करे थो ताज़ो इंडिया जो मिसाल आहे उते बि हारी ख़ुदकशी कंदो 1379 हारियुनि जो जेको आहे सो कर्ज़ु 5-6 साल अॻु में जो अदाकारा अमिताभ बच्चन जी नूंहुं हुई जंहिं जेको आहे सो उहे हारनि जा कर्ज़ पंहिंजे घर में भरे ऐं हुननि खे बैंकुनि खां आज़ादु कराए ऐं हिते क़िस्म जो बि को अहिड़ो को सरमाएदार आहे न वरी को पैसे वारे जो रवैयो आहे त हू हुननि सां का मदद करे इख़लाक़ी तौरु उहा बि कोन रहंदो हिननि जो इस्तेसाल थो थिए ही दुनिया जो हिकिड़ो मज़लूम तबिको आहे पैगम्बर सलाम जो जेको आहे हदीस आहे त ही पूरो पोरियत में शामिल थिए थो त अल कासिब हबीबुल्लाह पोरियत अलाह जो दोस्त आहे हिकिड़े पोरियत जा हथ चुमियाई ऐं त तव्हां जेकॾहिं ईमानदार आहियो त तव्हांजी शफ़ा थी हुन दुनिया ऐं पैगम्बर सलाम दोस्त आहे ख़ुदा हुन ते रहम कयो ऐं हुनखे जेको आहे इन जे लाइ को सोचियो हुनजे अखियुनि में ॻोड़ा आहिनि हुनजे ॿार जो जेको वज़न आहे उहो घटिबो थो वञे दिमाग़ जी साइज़ हुनजी घटिबी थी वञे ऐं हिते लॻभॻि 12 करोड़ माण्हू पंहिंजी खाध ऐं खुराक परचेज नथा करे सघनि इहा सॼी ज़िमेवारी हुकुमराननि जी आहे स्टेट जी आहे हुन ते रहम